हाय हाय किस्मत अलाए छा थियो। अल्लाह गिराऊं भाई। अरे खीरा, अरे खीरा उरा केड़ा हाल है बाबा? खैर तो खुश आहीं? ठीक ठाक? तुम गुजरा पियो? हाँ खैर तो है बाबा? बस यार तोखे छा ॿुधायां, अच्छा हिन स्टेशन खे ॾिसी करे मूंखे ॾाढो ॾुख थो थिए। छो बा? अरे वाह, हीअ स्टेशन पहिरियों कीअं हूंदी? हाँ शहर हुयो, हिते ई सम्झो होटल हुया, दुकान हुया, ऐं मस्जिद हुई साम्हूं। बिल्कुलु। अॼु मस्जिद वीरान, न हाँ। होटल न छा, न हिते का ट्रेन बीहे। बिल्कुलु अॻे केॾो कारोबार हूंदो, माण्हू ख़ुशहाल हूंदा, ट्रेन ते चढ़ी वेंदा, कराची कोटिया जेकाबा सखर ताईं बि ट्रेन ते वेंदा। बिल्कुलु हिते होटल हूंदो, दुकान हूंदो, शहर लॻो पियो हूंदो। तव्हां पंजाब जो नंढो नंढो स्टेशन वञी ॾिसो, उते बाज़ार लॻी पई आहे, एॾी पंजाब जी मालिकी आहे। बेशक। पर यार असांजी ठुल स्टेशन वीरान थी वई। जेकॾहिं स्टेशन इहे खुलियल हुजे, ट्रेनां अची बीहनि, माण्हू अचनि वञनि, ॿाहिरों रक्षनि वारनि खे बि सवारी थिए, टांगनि वारनि खे बि सवारी थिए, केॾो ठुल असांजो ख़ुशहाल थी वेंदो। हाँ यार सही तो चए बात। बसि जेकॾहिं इंतिज़ामिया चाहे न असांजी ठुल जी जेकाबा जी, मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो ठुल जी इंतिज़ामिया खे, त ख़ुदा रा बेली, ख़ुदा रा हिन स्टेशन ते थोरी नज़र विझो, को अहिड़ो अमल कयो, को अहिड़ो के गवर्नमेंट। मुराद अली शाह, मां तोखे ॿांह ॿधां थो यार, हेॾो सारो असांजो तालको आहे जेको ज़िलो थियण वारो आहे, उन जी स्टेशन वीरान, न का ट्रेन अचे थी, न का सवारी, हे पुराणो खंडर लॻो पियो आहे। आख़िर ठुल सां वेसा घाती एतिरी छाजे लाइ आहे? खीरा बुड़ा एक ॾींहुं थींदी इंशाल्लाह, दुआ करे एक ॾींहुं थींदो ज़रूर यार असांजो ठुल गुल थींदो। मुंहिंजो बि मक़सदु इहो ई हूंदो आहे वीडिया ठाहिण जो, त ठुल जी आवाम खे सुख मिले बिल्कुलु। ऐं ठुल जो नालो रोशन थिए, ठुल गुल थिए। बिल्कुलु थींदो इंशाल्लाह। हेॾो वॾो ठुल, हेॾो वॾो तालको, स्टेशन असांजी वीरान लॻी पई आहे। मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो ठुल इंतिज़ामिया खे, MP खे, MNA खे, DC खे, SP खे, ख़ुदा रा स्टेशन जी मालिकी कयो, ट्रेनां अचनि वञनि, माण्हू ख़ुशहाल थियनि। बेड़ा जेकाबाद ताईं वञूं था 100 रुपयो किरायो आहे, अॻे ट्रेन हूंदी 10 रुपए में जेकाबाद वेंदा हुआसीं। तबाह थी वई आहे स्टेशन। आख़िर ठुल सां एतिरी कयो छो था नाजाइज़ी? मां त परेशान आहियां, ठुल कॾहिं ख़ुशहाल थींदो असांजो? खुदा जो कसम सलाम दी खीरा बुड़ा, सलाम दी यार।